जाम साहब में गोठाणन पारा वाटर सप्लाई में गंदो पानी अचण खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। जाम साहब जो बस स्टॉप पाड़ो समेत ॿियनि पाड़नि में गुज़िरियल 6 महीननि खां वाटर सप्लाई में गटरनि जो गंदो पानी अचण खिलाफ रहवासियनि सोहेल आराई, शादी जट, मसामात अज़रा ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे रहवासियनि चयो त 6 महीननि खां घरनि में पीअण वारे पाणीअ जी जाइ ते गटरनि जो गंदो पानी अची रहियो आहे, जंहिं खिलाफ केतिरा ई भेरा अख्तियारनि वटि दाहिण बावजूद को भी नोटिस नथो वरितो वञे। महीनों का मथे थी वियो आहे। जेॾीमहिल हलाईंदा मोटर पानी में गटर रुगो हलाए चिता थी वियो, पानी साफ़ अचे कोन थो। हीअं बि टंकी भरी पई आहे गटर पानी सां। सॼी राति हलायूं मोटर तॾहिं बि गटर पानी, सुबुह जो असर जो हलायूं तॾहिं बि गटर जो पानी। असां त हाणे वज़ू करण खां बि हलाक थी आहियूं। पीअण जो पानी हू बि जेको परियां खणी था अचूं, शाख था कयूं परियां। बेटा गंदा पानी बहुत आ रहा, ना असीं हथ धो सकते हैं, ना असीं वज़ू कर सकते हैं। रमज़ान शरीफ का महीना है, असीं इन्ने क ना तंग आ ना, असीं कह रहे हैं कि यह शहर असीं छड़ के ना चले जाए। पानी की वजह से हमने रोज़े नहीं रखे। आज बच्चियों ने भी सुबह के टाइम मोटर चलाई, पानी गंदा आ रहा है। कहाँ जाए? मुसलमान है, ना नमाज पढ़ सकते हैं, ना रोज़े रख सकते हैं। मेहरबानी करो, साफ पानी दो हमें कुछ नहीं चाहिए, हमें पानी साफ चाहिए। शहरन सूबाई वज़ीर अज़रा पेचो खां मुतालबो कयो त नोटिस वठी पीअण जो साफ़ पानी फराहम कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।